जीअं त मच कचहरी पंहिंजे पहुचाणी ते पहुतो इंशाल्लाह हयाती रही त वरी 4 डिसंबर ते ही सखाफ़ती दिहाड़ो पंहिंजे जोश सां मल्हाईंदासीं। जीअं पाकिस्तान पाकिस्तान ज़िंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। हे बार नथा टर बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो। प्यार मोहबत असां सिंधियुनि खां वठी हलंदो थो अचे। सिंधीअ जी माना आहे प्यार ऐं मोहबत। तव्हां ॿाहिरि जो पाण में विढ़ंदव त असां सेठ मिर्गुल खोसे खां पुछंदासीं अॼु जेको नंढड़ो हिकिड़ो मच कचहरी सिंधी टोपी अजरक सां गॾु जेका हिन महिल असां ॻोठ अब्दुल्ला खोसे मल्हाए रहिया आहियूं। जी तव्हां सेठ मिर्गुल खोसे ॿुधायो त जेका मच कचहरी हिकु ज़बरदस्त जेका प्रोग्राम हिन महिल थी रही आहे उन में तव्हां छा चवणु चाहींदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां इहो चवणु थो चाहियां कि असां पंहिंजे सिंध जे लाइ, असां सिंधी आहियूं, सिंध जे लाइ छा मच कचहरी कयोसीं। हिकु एकता जो ॾींहुं आहे। एकता जे ॾींहं जे लाइ मल्हाइण जे लाइ असां हे कचहरी कयोसीं, मच कचहरी कयोसीं। सुभाणे एकता जो ॾींहुं आहे, असां उते बि वेंदासीं, पंहिंजे शहरनि में बि कंदासीं, हिते बि कंदासीं। भरपूर नमूने सां असां पंहिंजो हे सकाफ़त जेको आहे जेको अजरक टोपी जो उहो असां पंहिंजो मल्हाईंदासीं, दुनिया खे ॾसींदासीं, ॿाहिरि मुल्कनि खे ॾसींदासीं कि असांजो हिकु ॿधी आहे, हे असांजो एकता जो ॾिहाड़ो आहे, हे असांजो सिंधियुनि जो ॿधी आहे। असां सिंध वारा आहियूं, सिंधियुनि जो ॿधी आहे, हे हर शइ आहे। इंशाअल्लाह ताला असांजो सिंध कामयाब दाइमाब रहंदो इंशाअल्लाह। असांजो पाकिस्तान कामयाब आहे, असांजो पाकिस्तान ज़िंदाबाद आहे। असांजो पाकिस्तान सां गॾु असांजो सिंध ज़िंदाबाद, असांजो फ़ौज ज़िंदाबाद, असांजो जेके वचा आहिनि ज़िंदाबाद आहे। असां इंशाअल्लाह ताला पंहिंजो हर साल मल्हाईंदा रहंदासीं। जेको असांजो सिंधी टोपी अजरक आहे उहो असां मल्हाईंदा रहंदासीं। ॿियो हे मच कयोसीं इन कचहरी जे लाइ, इन छा जे लाइ। जीअं त असां सां गॾु समाजी अॻवान एडवोकेट सदर खोसो बि असां सां गुफ़्तगू करे रहिया। जी सदर खोसो, तव्हां ॿुधायो त जेका मच कचहरी महिल कोठाई वई आहे इन जे बाबति छा तव्हां? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जीअं त असीं अॼु तमामु ख़ुशि आहियूं छो जो सुभाणे असां वटि हीअ जेका अॼोकी आहे असां वटि 5 डिसंबर जी असांजे एज़ अ कल्चर डे जे हवाले सां असीं हिते मल्हाए रहिया आहियूं मच कचहरी, जंहिंमें असीं सिंधी टोपी ऐं अजरक पाए करे पंहिंजे सिंधी ॿाहिरनि सां गॾु यकजहतीअ जो मुज़ाहिरो करे रहिया आहियूं। उन्हनि सां हिकु सबूत ॾेई रहिया आहियूं त असीं हिकु आहियूं। ऐं हमेशह हीअ असांजी हाणोकी जेका कल्चर न आहे, हीअ हज़ारे साल पुराणी कल्चर आहे। मोहन दड़े जे दौर खां वठी ही असीं सिंधी आहियूं ऐं सिंधी कल्चर जेका आहे तमामु पुराणी कल्चर आहे। जीअं त मच कचहरी पंहिंजे पहुचाणी ते पहुतो इंशाल्लाह हयाती रही त वरी 4 डिसंबर ते ही सखाफ़ती दिहाड़ो पंहिंजे जोश सां मल्हाईंदासीं। जीअं पाकिस्तान पाकिस्तान ज़िंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद।